सरदार साईं खे गमदिल जी सिक लगी है। पर छो मठार असां गरीबन जो केड़ो डो है? लो या सवाब वो सरदार साईं जे अॻियां पुछ जाओ। तू हल मूंसां गॾु गमदिल। अरे छो मां तो सा गॾु कोन हलंदुसि। दोस्तों गमदिल जो टाइम भी अची वियो। पोइ किस्तनि मां ॿुधायो त बलाज खान खे गमदिल सां रियात छाजे करे। हाणे तव्हां ॾिठो त गमदिल खे बि मंठार खंभे खणी वियो। हाणे गमदिल बि क़ैद वञी थींदो। जिते रोशन ॿधल आहे उते इन खे क़ैद कयो वेंदो ऐं इहो बलाज खान गमदिल खे चवंदो अड़े तोखे कहिड़ी ज़रूरत थी, तूं जो राबेल जो रिश्तो खणी वियो आहीं, घोट थिए पियो मिठल जे घरां, तोखे ख़बर न हुई त हीअ राबेल मुंहिंजी आहे, मां मल्हार जड़नि जा रिश्ता फेटाए छॾिया, तूं केरु थींदो आहीं या तूं कुझु सोचियो बि न हुयो। गमदिल चवंदो न साईं राबेल मुंहिंजी आहे, मां ज़िद खां न लहंदुमि। पोइ इन में जेको आहे बलाज खान खुटको बि ॾींदो, थी सघे थो मथां मारे छॾे, न त इन खे क़ैद करे छॾींदो रोशन वारनि सां गॾु। ऐं गमदिल बि हिते पियो रोशन वारनि सां गॾु कैदी थी वेंदो। ऐं होॾां तव्हां अचण वारे एपिसोड में इहो बि ॾिसंदो त रोशन बार बार इन इहे ई ॻाल्हियूं कंदो, सरदार यानी बलाज खान जे भाउ खे ताना मेणा पियो ॾींदो, छो त इहो अंदरि ॿधल आहिनि, ॿियो छा करनि। हाणे इन्हनि खे इहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि। जॾहिं तूं आज़ादु थी वेंदे, वसारो थी वेंदे त ज़ालिम थी वेंदे। उहो चवंदो छो मां अहिड़ो नथो थी सघां, पर तुंहिंजी सोच अलाए अहिड़ी छो आहे रोशन। तमामु जल्द रोशन बि आज़ादु थियण वारो आहे। ऐं पोइ वरी दोस्तो ड्रामे में हण खण कमु थींदो, छो त हाणे ड्रामे जो आख़िरी स्पेल शूट थी चुको आहे। ड्रामे जे आख़िरी किस्त में ॾेखारियो वियो आहे त राबेल ऐं मल्हार जी शादी थींदी आहे। मिठल वॾियूं ख़ुशियूं दोल तमामनि सां इन शादी में हूंदो आहे। नूरो नांग बि हूंदो आहे, इहे सभु हूंदा आहिनि। यानी फिरी गिरी राबेल जेको आहे इन खे ई मिलंदी अची।